एदे मानवारो दस्तगीर बादशाह तो फरमाए अल्लाह जी ज़ात बाबरकात मुखे आलम अरवा में भी यो शऊर दिनो हो यो मकाम मर्तबो दिनो हो मुखे आलम अरवा में भी या खबर हुई त दुनिया में केर मुझा मुरीद थींदा केर न थींदा बेटा जे घोट फरमायो त पुख्तो पेच पवारन से मुझो आदम खां बि अगे मीम लिखल मूं ॾिठो हो ला इलाह सां लगे पो संघारन से सगे चल सजो रहे सैयद चवे एडे शान वारो एडे मान वारो यारो कुर्बान वना पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी खे अल्लाह ताला हर नेमत सां नवाज़ियो चेहरे में वॾा हसीन वॾा हशाश बशाश चेहरे वारा अल्लाह पाक दुनिया जी दौलत सां भी नवाज़ियो सुठो खाईंदा सुठो पींदा तमाम कीमती कपड़ा पाईंदा हिक भेरे दस्तगीर बादशाह जी करामत चोर न तो चोरीअ ते सॼी रात चोर न तो चोरी ते सॼी रात घुमी घुमी पर जो शिकार न लॻो मोटे अचे ॾिसे त पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी घोड़े ते सवार साईं खे तमाम सोनो कीमत कुर्तो पहिरियला चोर दिल में ख्याल कयो अब्दुल कादिर जिलानी वञी रात जो अल्लाह जी इबादत कंदो ऐं जेॾी महिल कुर्तो लाहे दीवार में टंगींदो त मां चोरी करे वठंदो कुछ न कुछ तो मुखे मिली वेंदो पेरन जो पीर आस्थाने ते आयो साईं मसलो विछायो लाखिन लतीफ भी तर्जुमो कयो अल्लाह जी ज़ात बाबरकात और औलिया जे बारे में फरमायो वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा उहे अल्लाह जा नेक बना जेके रातियों गुजारीदा रुकवन में सजदन में क़यामन में पीरन जे पीर भी मसलो विछायो शुरू थी वयो नमाज में लाखिन लतीफ तर्जुमो कयो फरमा तो पखी बिया मचन हंज हमेशा इन खे यो मकाम यो मर्तबो ये न मिलियो इन दी रात अल्लाह जी बंदगी कया ये सर्दी जो लंबियो लंबियो रातियों असा तवा सुमी सुमी थकी पवंदा आहियूं पर अल्लाह जा नेक बाना सॼी रात नमाज़ नफल में गुज़ारींदा अल्लाह जे याद में गुज़ारींदा दस्तगीर बादशाह आयो मुसल्ले ते नमाज शुरू कई कुर्तो लाए साईं दीवार में टंगियो ऐं चोर अची कुर्तो दीवार ता लाहे वेड़े जेॾी महिल रवानो थियो अल्लाह जी कुदरत ॾिसे त उन कमरे जो दरवाज़ो बंदि ॾाढी कोशिश कई ॿाहिर निकिरण जी पर रस्तो न पियो मिले हमरा हाणे पकड़जी पियो वञे त काॾे वञे कुर्तो वरी दीवार में लटकाई पाण कुंड में छटाई जे हेठां लिकी वही रहियो दिल में ख्याल कई फजर जी नमाज जो टाइम थींदो अब्दुल कादिर जिलानी नमाज ॾे निकिरंदो दरवाज़ो खोलींदो मां बि ऊंधा में निकिरी वेंदुसि हाणे सॼी रात सोने दस्तगीर जे हुजरे में लिको पियो रात गुज़रंदे वई जेॾी महिल तहज्जुद जो टाइम थियो यारो पीर जे पीर नमाज़ तहज्जुद पढ़ी उहा तहज्जुद जी नमाज़ उहा मुबारक घड़ी जो पिछली रात रहमत रब दी करे बुलंद आवाज़ बख्शिश मंगन कारण खुला है दरवाजा पोई पहर में कड़े मुसलमान बीमार आई रोज़े में तंगिया केड़ी भी परेशानी दुखा तकलीफ है
कॾहिं रात जे आख़िरी पैर में उथी वुज़ू करे मुसल्लो विछाए अल्लाह जे बारगाह में सजदे में रोई त ॾिस तुंहिंजा लुड़क अञा ज़मीन ते पुॼंदा ई कान मुश्किलातूं पहिरियों लही वेंदई तहज्जुद जी नमाज़ जो एॾो शान आधी रात उथी पखिलात लवन आधी रात उथी पखिलात लवन पंहिंजे मालिक जो हो पंहिंजे ख़ालिक जो सुणो हमद पढ़न आधी रात उथी पीरन जो पीर नमाज तहज्जुद पढ़ी रहियो आहे अञा फजर जे बांग कान आई यारो दरवाज़े ते आवाज़ आयो सोने दस्तगीर फरमायो केर क़िबला मां ख़िज़र अलैहिस्सलाम छा जे लायो साईं फुलां इलाइक़े में हिकिड़ो अब्दाल विसाल करे वियो आहे इलाइक़ो ख़ाली थी वियो आहे देर न कर अर्जेंट मूंखे अब्दाल खपे पीरन जे पीर फरमायो हीअं कर सब्र कर नमाज़ फजर पढ़ो सिज कने कढे अब्दाल तोखे हथ करे ॾियां चई क़िबला एतिरी देर बर्दाश्त न आहे इलाइक़ो बुॾी वेंदो दस्तगीर बादशाह जलाल में आयो आहे फरमाए ख़िज़र हीअं कर मुंहिंजे हुजरे में फुलां छटाईअ जे हेठां हिकिड़ो अब्दाल लिको पियो आहे उनखे वठी वञ अल्लाह जे वलीअ जी निगाह ख़िज़र अलैहिस्सलाम आयो छटाई वारे हेठां चोर निकितो बाह मां झलई ओ अब्दाल हल वो चोर रोए मिनथो करे मां अब्दाल कोन आया मां कुतुब कोन आया मां मुजरम ॾोहारे चोर आया बेनमाज़ी बेकार आया पर ख़िज़र अलैहिस्सलाम जो चवे तो अब्दाल हल हो चवे मां चोर आया हुतां पीरन जे पीर अब्दुल कादिर जिलानी जो आवाज़ आयो ओ चोर पहिरीं चोर है पर असां जे दर ते आए अल्लाह तोखे मोर बनाए छॾियो आहे हिकिड़ी निगाह हाय मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न आ हथ खणी मिलाए करे पढ़ो चो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न खोड़ मगर दस्तगीर न एॾे शान वारो आहे एॾे मान वारो आहे पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी बगदाद जे शहर में पंहिंजे मदरसे में वेठो आहे काल रसूलुल्लाह जी तवार पे हले क़ुरान जो तफ़सीर हली रहियो आहे हदीस जो दर्स हली रहियो आहे शागिर्द पढ़ी रहिया हुआ पीरन जे पीर हिन पंहिंजो बाह मुबारक मथी वरी जो हेठ कयो त शागिर्द ॾिठो सोने दस्तगीर जे बाह जे हिन आस्तीननि मां पाणी पियो बैठा भी पंहिंजे मसन ते मदरसे में हीअं बाह करे जो हीअं कहो त पाणी पियो टुमे शागिर्द हैरान थी विया पर कंहिंजी मजाल न आहे जो पुछे त क़िबला मामलो छा उन शागिर्दन तारीख़ नोट कई समझी विया आहे दस्तगीर जी करामत ॿ टे ॾींहं गुज़रिया हिकिड़ा माण्हू आया ऐं साईं जे लाइ तोहफ़ा गुलदस्ता खणी आया ऐं चवण लॻा क़िबला फलां तारीख़ ते असां समुंड में हुआसीं लांच में हुआसीं ॿेड़ीअ में हुआसीं मच्छीअ जो शिकार पे कयो अचानक हवा लॻी पोइ हवा तेज़ी अख़्तियार करे वई पोइ आंधी आई तूफ़ान आयो पहिरीं
बेड़ी लुडण लगे पो बेड़ी बुडण वारी वे पो असां मजबूर थी करे सद कया तमीर आशा मदद करे अची ओ खिय वेरा लिल्लाह लग लते